ढोल वेचो फ़कीर जो लिबास पहिरियल शख़्स तरफ़ां मुबीना तौर ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। जोंगल मोड़ पाड़े जे रिवासियुनि जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार जी गड़ी ख़ैरोवासी निज़ाम जमाली तौर सुञाणप थी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। ढोल वेचो फ़कीर जो लिबास पहिरियल शख़्स तरफ़ां मुबीना तौर ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। जोंगल मोड़ पाड़े जे रिवासियुनि जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार जी गड़ी ख़ैरोवासी निज़ाम जमाली तौर सुञाणप थी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। ढुल वेचो फ़कीर जो लिबास पहिरियल शख़्स तरफ़ां मुबीना तौर ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। जोंगल मोड़ पाड़े जे रिवासियुनि जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले कयो। जवाबदार जी गड़ी ख़ैरोवासी निज़ाम जमाली तौर सुञाणप थी आहे। ढोल वेचो फ़कीर जो लिबास पहिरियल शख़्स तरफ़ां मुबीना तौर ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। जोंगल मोड़ पाड़े जे रिवासियुनि जवाबदार खे सोगो करे पुलिस हवाले कयो। जवाबदार जी गड़ी ख़ैरोवासी निज़ाम जमाली तौर सुञाणप थी आहे। तफ़सील मालूमात सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सरमद कुंडरानी खां। जी सरमद आगाह कजो। शहर जे जोंगल मोड़ में फ़कीर जो लिबास पातल हमराह जे लियाकत जो शादी है लियाकत बरो जे मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश कई, जंहिंखां पोइ पाड़े वारो पुछ करे हमराह खे पकड़े मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो आहे। हिन हवाले सां जेको हमराह आहे हुनजी सुञाणप गड़ी असलवासी निज़ाम जमाली तौर थी आहे। हिन हवाले सां इंस्पेक्शन पुलिस ॿुधायो आहे त जेको आहे निज़ाम जमाली ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे, मतिलबु आहे ॿारनि हुननि खे छेड़ो जंहिं करे हुन सां विड़ियो, बाक़ी अगवा जो को वाक़ियो न आहे त उनजे बावजूदि जांच करे आहियूं केतिरे जवाबदार मुलज़ तो केस दाख़िल कयो वेंदो। महिरबानी अवां जी सरमद आगाह करण लाइ।